नाज़रीन तव्हांखे आम ख़बर खां आगाह कंदा पिया हलूं त मलीर जे मेमण ॻोठ मां ॿोरी में बंदि थियल लाश मिलियो आहे, जॾहिं त वाक़े खां पोइ पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। क़तूल थियल शख़्स जी सुञाणप मोहम्मद शफ़ी तौरु कई वई आहे। पुलिस वाक़े बैदि मक़तूल जे दोस्त मुश्ताक मेमण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार शख़्स खां पिस्टल पिणु मिलियो आहे। नाज़रीन तव्हांखे हिकु आम ख़बर खां आगाह कंदा पिया हलूं त मलीर जे मेमण ॻोठ मां ॿोरीअ में बंदि थियल लाश मिलियो आहे, जॾहिं त वाक़े खां पोइ पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। क़तूल थियल शख़्स जी सुञाणप मोहम्मद शफ़ी तौरु कई वई आहे। पुलिस वाक़े बैदि मक़तूल जे दोस्त मुश्ताक मेमण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार वटां हिकु पिस्टल पिणु मिलियो आहे।